खैरपुर में इंसानी हक़नि जे आलमी ॾींहं जे हवाले सां हिकु तक़रीब मुनक़द कई वई। तक़रीब में ह्यूमन राइट्स जे मुख़्तलिफ़ अॻवाननि अब्दुल मजीद मेतलो, मुज़फ़र हुसैन अब्बासी, मुरीद हुसैन रिंद शिरकत कई। इन मौक़े ते अॻवान तक़रीब खे ख़िताब कंदे चयो त इंसानियत जी ख़िदमत ऐं इबादत आहे। असांजे समाज में काफ़ी सारा मसइला मसाइल कारोकारी, रेप, ॿारनि ते तशद्दुद ऐं औरतुनि खे पंहिंजा हक़ नथा ॾिना वञनि। जंहिं करे असां हिन प्लेटफॉर्म तां मुख़्तलिफ़ मसइलनि मसाइलनि ते कमु कयो आहे। असां सभिनी खे घुरिजे त इंसानियत जे लाइ हिकु थी करे ख़िदमत कयूं। जॾहिं त सभु इंसानियत जी ख़िदमत कंदासीं त को बि ग़रीब मिस्कीन माण्हू खे वॾेरे जागीरदार जे दर ते वञी ज़लील ऐं ख़्वार न थींदो। असां आला ताक़तुनि खां इहो पिणु मुतालबो था कयूं त फ़लस्तीन सां थींदड़ ज़ुल्म ख़िलाफ़ आवाज़ उथारे वञे ऐं हिकी थी करे संदन मदद करियूं। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।